अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार आऊँ या वाजो पंहिंजो हाफ़िज़ ज़ोहिर कुंबर। अॼु असां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदासीं मिशन वडी जे मेन नशो गटर थोड़े गंदगी ते। मिशन वडी में आख़िर गटर थोड़े गंदगी जो ज़िम्मेवार सियासी जमातूं आहिनि, सियासी अॻवान आहिनि या वरी ख़ुदि अवाम आहे। इन हवाले से आज मिशन वडी न्यूज़ नेटवर्क की ख़ुसूसी टीम मिशन वडी में कायम डिस्पोजल ते पहुंची पूरे सामान तोड़े अमले से मुलाकातूं कयूं। जॾहिं त अमले पारा हुकूमत पारा मुकम्मल तौर ते सामान तोड़े डीज़ल मुहैया कयो थो वञे, का बि रंडक नथी विझी वञे। अमले जो इहो बि चवणु हो त नालियुनि जी खाटी न थियण करे तोड़े कचरो नालियुनि में वञण जे करे पाणी डिस्पोजल ते देर सां पहुचण करे रोडनि ते पाणी बीहजी थो वञे। इन हवाले सां इंतिज़ामिया को बि क़दम नाहे खयो। गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जॾहिं का बलदियाती सिस्टम ख़तमु थियो हो पर अॼु ॾींहुं ताईं मिशन वडी शहर में को बि सफ़ाई जो अमलो रोज़ानो बुनियाद ते मुक़रर नाहे कयो वियो। हीअ ज़िम्मेवारी कंहिंजी आहे ऐं ज़िम्मेवारी केरु खणंदो, उन हवाले सां असांखे नेक्स्ट प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।